न्यू सईदाबाद में सिंध एम्प्लॉइज अलायंस सॾ ते 5 ॾींहं भी तालीम खाते, सिहत खाते, लोकल गवर्नमेंट रेवेन्यू समेत मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जे सभी मुलाज़िमन गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल न्यू सईदाबाद खां रैली कढी बेनज़ीर भुट्टो चौक ताईं एहतजाज कयो ऐं धरणो हणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। रैली में तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जिन में बखर जमाली, भली ॾीनो काका, पंज मोरो, पुराणी सईदाबाद, अब्दुल वाहिद बोरडो समेत मुख़्तलिफ़ स्कूलनि ऐं ॿियनि सरकारी खातनि जे सभी मुलाज़िमन ॿाहनि ते कारियूं पटियूं ॿधी मोटरसाइकिल रैली जी सूरत में शामिल थिया। रैली जी अॻवानी गस्टा, पेटीएलिफ, लोकल गवर्नमेंट ऐं सिहत खाते समेत मुख़्तलिफ़ खातनि जा मुलाज़िम करे रहिया हुआ। इन मौक़े ते सेंट्रल सीनियर वाइस प्रेसिडेंट गस्टा सिंध ख़ादिम हुसैन जतोई, गवाज़ ज़िले मटियारी जो सदर शमसुद्दीन चन्ना, अज़ीज़ अहमद काका, शमसुद्दीन जमाली, मोहम्मद रमज़ान सातो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत तरफ़ां सिंध में ॿिटे कानून तहत असांजे हक़नि ते धाड़ो हयो कयो वञे। हिननि चयो त पेंशन मां कटौती, DRA अलाउंस पेंशन सिस्टम जे नवनि इस्लाहाती कानून, ग्रेजुएटी रूल्स, डिस्परिटी अलाउंस ऐं ॿियनि जाइज़ मुतालबनि जी बहाली लाइ पुरअमन एहतजाज करे रहिया आहियूं। हिननि चयो त समूरी सिंध में गुज़िरियल 5 ॾींहनि खां सरकारी मुलाज़िम सरापे ते आहिनि, पर सिंध हुकूमत तरफ़ां को बि नोटिस न आहे वरितो वियो। हिननि मुतालबो कयो त सिंध हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर ते सरकारी मुलाज़िमनि जा मुतालबा क़बूल करे नोटिफिकेशन जारी कयो वियो। हिननि चितार ॾींदे चयो त 6 तारीख़ ताईं इन्हनि कानून खे वापसि न वरितो त सिंध एम्प्लॉइज अलायंस जा समूरा उहिदेदार कराची में बिलावल हाउस जो घेराव कंदा, जंहिंजी ज़िम्मेवार सिंध हुकूमत हूंदी। ज्वाइन करे दुकान असां जे खणी कार करियूं था। सब दोस्त हर पंध जो हर हिक मोटरसाइकिल जो दोस्त काहे जमोया, बाक़ी दोस्त सब रैली सां जेको